श्रीमद् भगवत गीता अध्याय 5 कर्म संन्यास योग। अर्जुन श्री कृष्ण भगवान खां पुछण लॻो त हे श्री कृष्ण भगवान, मूंखे कर्मनि जो त्याग ऐं संन्यास ॿुधायो, कर्मनि जो योग बि ॿुधायो ऐं हिक ई ॻाल्हि निश्चित चओ जंहिं मां मूंखे लाभ थिए। तॾहिं श्री कृष्ण भगवान आनंद मां चवे थो त हे अर्जुन, संन्यास योग ऐं कर्म योग उहे ॿई सुख ॾियण वारा आहिनि। कर्म संन्यास खां कर्म योग भलो आहे ऐं जे पुरुष उन्हीं ज्ञान जे ॼाण वारा आहिनि उहे सन्यासी आहिनि जे सभिनी ॻाल्हियुनि जे करे दुख सुख खां परे आहिनि। हे अर्जुन, अहिड़ा जे जीव आहिनि से बंधननि खां परे आहिनि ऐं सुखी उहे बि आहिनि। हे अर्जुन, ॿियो ॿुध, सांख्य खे ऐं योग खे बुन बुन अज्ञानी बालक चवंदा आहिनि। योग चइजे मुंहिंजो स्मरण करणु, मूंसां जुड़ी रहण खे सांख्य चइजे मुंहिंजो ज्ञान गोशी ऐं कथा कीर्तन करण खे। सो उहे ॿई हिकु ई आहिनि, उन ॿिन्ही जो फल बि हिकु ई आहे। जंहिं मुंहिंजे पद में सांख्य वारा अचनि था तीअं मुंहिंजे पद में योगी बि अचनि था। सांख्य ऐं योग ॿई हिकु ई करे ॼाण। सन्यासी छा आहे? संसार जा कर्म त्याग कजनि, देह करे मन करे त्याग कजनि, उन जो नालो सन्यास आहे। हे अर्जुन, उहो सन्यास पाइण ब्रह्म योग खां सवाइ कठिन आहे। जॾहिं जीव मुंहिंजी भक्ति सां मिले थो तॾहिं संसार जे सुखनि जी ॻाल्हि उनखां विसरी वञे थी, उन खे सन्यास चइजे थो। जेको जीव भक्ति सां मिले थो उहो मनुष्यर आहे ऐं सो उन महल ई ब्रह्म खे अची मिले थो। अहिड़े जो पुरुष योग सां मिलियो आहे जंहिंजो हिर्दो शुद्ध कयो आहे ऐं जंहिं पंहिंजी इंद्रियनि खे जीतियो आहे, जंहिंखे सभिनी भूत पुराणनि में हिकु ईश्वर नज़र आयो आहे। अहिड़ो जो पुरुष कर्म करण वारो आहे, उनखे तूं कर्म खां परे निर्लेप ॼाण। उहो छा थो सम्झे? उहो सम्झे थो त मां कुझु कनि थो करियां। अखियूं ॾिसनि थियूं, कन ॿुधनि था, नक सूंघे थो, जीभ सवादु वठे थी, साह अचे ऐं वञे थो, हथ वठनि ऐं ॾियनि था, पेर हलनि था, सुम्हे जागे देह थी जो अहिड़ी रीति ॼाणे थो त सभु इंद्रियूं पंहिंजो पंहिंजो कमु कनि थियूं। जो अहिड़ी रीति आत्मा खे ॼाणे ऐं इंद्रियनि सां कर्म पियो करे, उन्हनि खे कंहिं बि कर्म जो दोष छो ई नथो सघे, तीअं पाप पुंज उनखे स्पर्श करे नथो सघे। हे अर्जुन, जेके योगेश्वर आहिनि से देह करे मन में इंद्रियनि करे सतकर्म ऐं सनाद आदि खां वठी कनि था, पर उनजो फल नथा घुरनि। उनजो मन शांति खे प्राप्त करे थो ऐं जे वरी फल जी आचार कनि था से बंधननि में पवनि था। हे अर्जुन, सदाईं सुखी कयो केरु आहे? सा ॻाल्हि ॿुध, जेको पुरुष आत्मा सां मिलियो आहे, कंहिं बि इंद्रिय करे उधम नथो करे सघे, सो सुखी आहे। हे अर्जुन, मां केरु आहियां? सा ॻाल्हि ॿुध, संसार खे उत्पन्न कंदड़ आहियां, पालना करियां थो, पर मां कुझु नथो करियां छो त हीअ मुंहिंजी माया जी स्वभाव आहे। हीअ संसार माया जो खेल आहे। मुंहिंजो संसार सां कोई बंधन कोन्हे ऐं मां कंहिंखां पाप पुञ करायां थो मां कंहिंखां पाप पुञ करायां थो ऐं अज्ञान करे जीवन जो ज्ञान नष्ट थी वियो आहे। उन ज्ञान करे ई जीव मोहजी पिया आहिनि। जेको मूंखे न्यारो ॼाणे थो उन खे कॾहिं बि अज्ञान न थींदो। जीअं सूरज खे उंधाउ कान्हे तीअं अज्ञानी निर्लेप आहिनि। हे अर्जुन, जेको मूंखे अहिड़ी तरह ॼाणे थो त हे प्रभु तूं निर्लेप आहीं, मूं में प्रीत रखे, मुंहिंजी शरण में अचे, हर हर मुंहिंजो भॼन करे थो, उहो मुंहिंजो अपनासी पद में वञी मिले थो। उते वञण करे वरी गर्भ में नथो अचे, उहो पूर्ण ज्ञानी आहे। अहिड़ो जो ब्राह्मण हुजे जंहिंजो जनम चङे घर में हुजे, विद्या में पूर्ण हुजे, उन ब्राह्मण खे विद्या ऐं जनम जो घमंड न हुजे ऐं सभ सां निहटाई साधु ब्राह्मण गऊ हाथी डोर कुतो चंडाल वॾो नंढो उनजी वाणी हिकु जहिड़ो हुजे, तंहिंखे पंडित चइजे थो। ऐं आत्मा ब्रह्म आहे। अहिड़ी जंहिंखे निगाह आहे उहो जनम मरण जे बंधन खां छुटे थो। चङी शइ मिलण करे ख़ुशी नथो थिए ऐं ख़राब शइ मिलण जी ते रंज बि नथो थिए। अहिड़े ब्रह्म खे हिकु निगाह ॾिसण वारो चइजे, जंहिंजे हृदय में कुछ अज्ञान कोन्हे। ॿाहिरियों इंद्रियों जे सुख जो, ॿाहिरियों इंद्रियनि जे सुख जे ख़्याल हिन खां भुलिजी वियो आहे ऐं आत्मा जे सुख में मगन आहे। तंहिं अबनासी ऐं अखंड सुख पातो आहे। उहो इंद्रियनि जे भोगनि खे नथो मिले। इंद्रियनि जा भोग दुख ॾियण वारा आहिनि ऐं उन्हनि जो कूड़ो सुख आहे। सो उन्हनि जो सुख ॿुधी आत्मा जो सुख भोगे थो, जंहिंखे अॻे जनम कोन्हे। तंहिंजी ॻाल्हि ॿुध, जीअं वल मां हिकु संग कढी ॾिसिजे त सभु दाणा गॾु आहिनि। जे उन में को हिकु दाणो कचो हूंदो त सभु दाणा कचा हूंदा आहिनि। उन रीति
जंहिं ज्ञान खे काम क्रोध कोन्हे तंहिंखे वरी जनम न मिलंदो। जिन काम क्रोध ॿई दुश्मन जीतिया आहिनि उन्ही योग खे पातो आहे, उहे संसार में सुखी आहिनि। उन्हनि खे काम क्रोध नथो थिए। सो ॿुध आत्मा जो ज्योति स्वरूप आहे, तंहिंसां वञी मिलियो आहे। उन्ही आत्मा सां मिलण करे जो नर बाण पद आहे तंहिं में हू मगन थियो आहे। उन्ही करे उनखे काम क्रोध नथो थिए। काम क्रोध जंहिंखे कोन्हे सो ज्योति स्वरूप ऐं ब्रह्म सुख में मगन थियो आहे। जेके हृदय सां मुक़त आहिनि तिन जी ॻाल्हि ॿुध। जंहिं ॿाहिरियूं इंद्रियूं वासना खां परे कयूं आहिनि ऐं अखियूं बंदि करे त्रिकुटी में ध्यानु रखी ऐं प्राण गॾु करे नासिका में आणे, अहिड़े जंहिं प्रणाम कयो आहे ऐं ॿी का जंहिंखे कामना ई कान्हे ऐं कंहिंजो भउ न क्रोध आहे, अहिड़ो जो मुंहिंजो भक्त आहे सो जीअरी मुक्त आहे। हे अर्जुन, ॿियो ॿुध, केतिरा ई माण्हू मुक्ति हासिल करण लाइ तपस्या यज्ञ कनि था, सो उन्हनि जो फल भोगण वारा आहिनि ऐं सभिनी जो ईश्वर ऐं सभिनी भूत प्राणियुनि जो मित्र प्रभु आहे। जेको ईअं ॼाणे श्री कृष्ण भॻवानु अहिड़ो आहे सो परमानंद अविनाशी पद पाए थो। ईअं श्रीमद भगवत गीता अस्मद ब्रह्म विद्या योग शास्त्र जे श्री कृष्ण अर्जुन संवाद जो कर्म संन्यास योग 5 अध्याय समाप्त थियो।